जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां घोसपरे जो ॻोठ मीरो ओगाई में ओगाई बिरादरी जे अॼु ॿिनि धुर में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान हिक ॿिए मत खे लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थिया हुआ। जॾहिं त अॼु नेकमामन जी धुर मीडिया जो एहतिजाज कंदे चयो त असांजी ज़मीन ते बासर माण्हू कब्ज़ो करणु चाहिनि था। असांखे मोतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। असांखे चई रहिया आहिनि त तव्हांखे मारींदासीं ऐं ज़मीन मां चवनि था हथु खणो तव्हांखे न छॾींदासीं जेका असां सां सरासर नाजाइज़ी आहे। हुननि चयो त असांजी ज़मीन आहे, उन्हनि जा असां वटि खाता बि मौजूदु आहिनि। अॼु सुबुह सवेरे ट्रैक्टर असांजी ज़मीन ते हरकाए रहियो हुयो त हिदायतुल्ला ओगाई ऐं वज़ीर ओगाई अब्दुल शकूर ओगाई ऐं ॿियनि हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते असांजे माण्हुनि ते सख़्तु तशदुद करे आसानी सां फ़रार थी विया। एहतिजाज कंदड़ मोहम्मद अली ओगाई ऐं उमैद अली ओगाई ज़ाहिद अब्दुल रसूल निज़ामुद्दीन उमर असगर ग़ुलाम अली ऐं बाज़ मोहम्मद ओगाई ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त उन्हनि बासर माण्हुनि खे पुलिस हिन महिल ताईं गिरफ़्तार न कयो न ई केस दाख़िल कयो आहे। असां SSP कश्मीरेट कंदकोट अमजद अहमद शेख खां मुतालबो था करियूं त वाक़ई जांच करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज इदारो वधायो वेंदो। अॼु सुबुह असां पंहिंजी ज़मीन ते जेको आहे त हरकाए रहिया हुआसीं त कुझु हथियारबंद माण्हू असांजा पाड़ेसरी नी पर उहो घणो धाड़ेलनि सां मुलविस आहिनि। असां ग़रीब माण्हू पंहिंजो रोज़गार कंदा आहियूं। असां इंसाफ़ कयो वञे।